लाड़काने में गड़ियासी जे ॻोठ हबीब सांगरो वासण औरत आपघात करे छॾियो आहे। सुमेरा सांगरो चाणका अस्पताल में धमधणी हवाले कयो। सुधी सांगर जे चवण हो त भेण घरू अड़बड़ तां ज़हरीली दवा पी आपघात कयो आहे। आगाह कयो पिया खे लाड़काने में गड़ियासी जे ॻोठ हबीब सांगरो वासण औरत आपघात कयो आहे। सुमेरा चाणका अस्पताल में धमधणी हवाले कयो। सुधीर जो चवण आहे तू भेण घरू अणबड़ तां ज़हरीली दवा पी आपघात कयो आहे। लाड़काने में गड़ियासी जे ॻोठ हबीब सांगरो वासण औरत आपघात कयो आहे। सुमेरा सांगरो चांडका अस्पताल में धमधणी हवाले कयो। सुधीर सांगरो जो चवण आहे त भेण घरू अणबड़ तां ज़हरीली दवा पी आपघात कयो आहे। लाड़काने में गड़ियासी जे ॻोठ हबीब सांगरो वासण औरत आपघात कयो आहे। सुमेरा सांगरो चाणका अस्पताल में धमधणी हवाले कयो। सुधीर सांगर जो चवण आहे त भेण घरू अणबड़ तां ज़हरीली दवा पी आपघात कयो। लाड़काने में गड़ियासी जे ॻोठ हबीब सांगरो वासण औरत आपघात करे छॾियो। सुमेरा सांगरो चाणका अस्पताल में धमधणी हवाले कयो आहे।